असां सब खां पहिरियां असां अलाइड मेंशन खे ओपन कंदासीं। अलाइड मेंशन खे ओपन करण खां पोइ प्लस आइकन खे दबाए असां हितां हिकिड़ो फ्रेम रेट खणी वठंदासीं जंहिंमां हाणे मां 4.5 जो फ्रेम रेट खयो आहे ऐं बैकग्राउंड ब्लैक बैकग्राउंड ॾिनो आहे ऐं क्राइट प्रोजेक्ट ते क्लिक कयो। उन खां पोइ असां हाणे छा कंदासीं, प्लस आइकन खे क्लिक कंदासीं ऐं हितां हिकिड़ो शेव खणंदासीं। हे मां शेव खणी वरितो आहे। इन खे असां कलर ॾियणो आहे ब्लैक कलर ऐं ब्लैक कलर ॾेई इन खे असांखे वरी बॉर्डर इन जो ॾियणो आहे असांखे। हे बॉर्डर ऑन कंदासीं ऐं इन खे असां कलर ॾींदासीं कंहिं ॿिए रंग जो। जीअं मां हाणे हे पिंक कलर ॾेई थो वठां। इन खे थोरो ज़ूम करे थोरो वॾो कयो आहे। ठीकु आहे दोस्त, घणो थियो कुझु घटि कयो। मां हे ज़ूम थी वियो आहे। हाणे इन खे क्लिक कयो। हाणे इन खे हे कुंड में तव्हां जेके डिलीट जे भरिसां 3 डॉट ॾिठो था, इन खे क्लिक करे असां स्ट्राइक टू स्क्रीन हिन खे कंदासीं। जीअं फुल स्क्रीन ते अची वई। हाणे फुल स्क्रीन ते अची पियो। उन खां पोइ असां छा कंदासीं, असीं वरी प्लस आइकन खे क्लिक कंदासीं ऐं असां हितां हाणे को सॉन्ग सेलेक्ट कंदासीं। ठीकु आहे दोस्तो। जीअं हाणे मां हिकु सॉन्ग सेलेक्ट कयां थो ऐं मां सॉन्ग सेलेक्ट करे थो वठां, पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो त हिनखे छा करिणो आहे। मां हे सॉन्ग सेलेक्ट कयां थो। हाणे हे दोस्तो सॉन्ग ॾिसो, इहो ई सॉन्ग असांखे ठाहिणो आहे। मां अॻु में ठाहे रखियो आहे। हाणे तव्हांखे मां रुॻो सेखारण जे करे मां थोरो प्ले करे ॾेखारियो आहे। ठीकु आहे दोस्तो। इहो सॉन्ग्स असां ऐड कयो आहे। हाणे इन सॉन्ग खे ऐड करण खां पोइ असां इहो डिलीट जे भरिसां कुंड में जेको 3 डॉट आहिनि इन खे क्लिक करे हिन खे एक्सट्रैक्ट ऑडियो कंदासीं। ठीकु आहे दोस्तो। इन जो ऑडियो थी वियो। हाणे असांखे छा करिणो आहे, हिन वीडियो खे असांखे डिलीट करे छॾिणो आहे। इन डिलीट खे असां करे छॾियो। ठीकु आहे दोस्तो। हाणे इन जा असांखे लेयर्स लिखणा आहिनि। इन जा लेयर्स आहिनि तोसां कसम खयों। ठीकु आहे। त असांखे प्लस आइकन खे दिलरी कुंड में टेक्स्ट आहे, टेक्स्ट क्लिक करे असां हिते लिखंदासीं तोसां कसम खयों। ठीकु आहे दोस्तो। जीअं मां लिखी थो वठां तोसां, पहिरियां सभ खां सिर मां तोसां थो लिखां, वरी कसम खयों उहो अॻे में आहे। ठीकु आहे दोस्तो। हे मां कयूं। इन खे असां हितां को सुठो फ़ॉन्ट ॾेई वठंदासीं ऐं हितां हिन खे कलर बि असां को ॾेई छॾंदासीं। मां इन खे रेड कलर थो ॾियां ऐं इन खे थोरो असांजो साइज़ बि वधाईंदासीं जीअं थोरो बहितरीनु थी बीहे। ठीकु आहे दोस्तो। जो मां साइज़ बि वधायो आहे। उन खां पोइ असांखे सिलेक्ट कंदासीं। दोस्तो सिलेक्ट थी वियो। हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे ॿुधणो आहे तंहिंजा लेयर्स केतिरे ताईं वञे थो। ठीकु आहे दोस्तो। त मां हिन खे थोरो जो वॉल्यूम पंदा थोरो, मां हिन जो वॉल्यूम खोले थो छॾियां। हाणे असां ॿुधूं था हिन खे। ठीकु आहे। एसि ताईं आहे, जस्ट ताईं आहे। हिन खे ॿई बराबरि में आहिनि। हाणे असां छा कंदासीं, जेको शेव खयों आहे असां हिन शेव जो ऐं जेको असां लेयर्स लिखियो आहे इन जो, इन ॿिन्ही जो असां हिकिड़ो ग्रुप ठाहींदासीं। ठीकु आहे। इन खे सिलेक्ट करे असां हिन जो हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे। इहो ग्रुप ठाहिण खां पोइ छा कंदासीं, असां हिन खे ग्रुप ते क्लिक कंदासीं ऐं असां वेंदासीं मूव एंड ट्रांसफॉर्म में। ठीकु आहे। इन में वियासीं। इन खे असां हिते वञी इन खे असां शुरू में असां हिन खे हिन में अची ज़ूम में अची हिन खे की ॾींदासीं शुरू में ऐं असां हिन खे एंड में बि की ॾींदासीं। ठीकु आहे दोस्तो। ऐं असां हिन खे सेंटर में बि की ॾींदासीं। सेंटर में की ॾेई ऐं असां हिन खे थोरो निढो कंदासीं। ठीकु आहे दोस्तो। जीअं मां निढो कयां थो, हिन खे असां एतिरो निढो कयो आहे। ठीकु आहे। इहो असां उन खां पोइ असां छा करिणो आहे, असांखे हिन खे बैक करिणो आहे। हाणे हिन खे असांखे ॾियणो आहे अफेक्ट। असां अफेक्ट में वेंदासीं। असां हितां एड अफेक्ट में वेंदासीं ऐं हितां असां हिकिड़ो 3D में वेंदा उते तव्हांखे हिकिड़ो मिलंदो फ्लिप लेयर। त उन 3D खे वेंदासीं, इन खे क्लिक कंदासीं। इन ते क्लिक करे इन खां पोइ एंगल जेको आहे, एंगल असां लेयर्स केतिरो पोइ कंदासीं। हिते शुरू में अची शुरू में असां हिन खे की ॾींदासीं। की ॾेई ऐं असां हिन खे कंदासीं -90। ठीकु आहे दोस्तो। हिन खे मां -90 थो करे वठां। ठीकु आहे दोस्तो। मां हिन खे -90 करे छॾियो आहे। -90 करण खां पोइ छाकाणि हिन खे असां अॻिते हिते ई वरी असां विच ते की ॾींदासीं। विच ते की ॾेई वरी असां हिन खे 0 कंदासीं। ठीकु आहे। -90 कयो, उन खे वरी पोइ ते हटाए वरी 0 असां कंदासीं। ठीकु आहे।
इनखे मां 0 ते करे छॾियो। हाणे वरी असां इनखे एंड में ईंदासीं। थोरो मां ग़लति हथु लॻी वियो मुंहिंजो, चलो ख़ैर को मसइलो न आहे। हा, त हिनखे असां एंड में ईंदासीं। हिते अची वरी असां हिनखे की ॾेई वरी हिनखे +90 कंदासीं असां। ठीकु आहे दोस्तो। हा, पहिरियों असां -90 कयो, हाणे वरी +90 कंदासीं। हा, मां +90 करे छॾियो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ उन खां पोइ उन जे हेठां आहे एक्सेस करणी। एक्सेस असां जेको आहे हिनखे 45 कंदासीं। इहो घणो बि न रखिजो, छो त वरी शो ख़राबु थी वेंदो। उन खां पोइ असां हिनखे बैक कंदासीं। वरी असां वेंदासीं इफेक्ट में, वरी एड इफेक्ट में। एड इफेक्ट खां पोइ असां वेंदासीं हिते ॿियो इफेक्ट आहे डायरेक्शन वारप। डायरेक्शन वारप ते क्लिक कंदासीं। डायरेक्शन वारप ते क्लिक करे उतां असां हिनखे हेठि हलाईंदो त थोरो आहे टेल्स खे क्लिक कंदासीं। ठीकु आहे दोस्तो। हिन टेल्स खे ओपन करे उन में तव्हां टेल्स खे अची वियो त जेको क्रॉप आहे, क्रॉप खे असां 0:710 करिणो आहे। ठीकु आहे दोस्तो। 0:710 मां करे छॾियो आहे। ठीकु आहे दोस्तो। ऐं उन खां पोइ बसि इन जो कमु हिते ख़तमु आहे। हाणे वरी बैक कंदासीं। वरी असां ॿीहर वेंदासीं टियों इफेक्ट में, एड इफेक्ट में वेंदासीं। इफेक्ट में वञी उतां असां हिनखे हिकिड़ो इफेक्ट खणंदासीं, इहो मूव ट्रांसफॉर्म। ठीकु आहे। इनखे क्लिक कंदासीं। इनखे क्लिक करण खां पोइ ऑस्लेट आहे, ऑस्कलेट, इन ते असां क्लिक कंदासीं। इन ते अची इनखे ओपन कंदासीं। इन खां पोइ हुनजो जेको एंगल आहे इनखे असां छॾे ॾींदासीं जिते आहे। बाक़ी फ्रेंक्यूसेंसी जेको आहे इनखे असां 2.00 आहे, इनखे असां 1.91 ते रखंदासीं। ठीकु आहे दोस्तो। अॻिते थी वियो थोरो, मां हिनखे सेट करे वठां। इहो हिते थियो। ठीकु आहे दोस्तो। इन जो हिते कमु ख़तमु थियो। हाणे असां हिनखे बैक कंदासीं। ठीकु आहे दोस्तो। इनखे बैक करण खां पोइ असां ईंदासीं एडिट ग्रुप में। एडिट ग्रुप में अची जेको शेप असां ॾिनो आहे हिन शेप ते क्लिक करे, ठीकु आहे दोस्तो, इन में असां हिकिड़ो इफेक्ट ॾींदासीं। इन में असां इफेक्ट ॾींदासीं एड इफेक्ट ते अची। इन में इफेक्ट आहे कलर इन लाइट। ठीकु आहे दोस्तो। कलर इन लाइट में असां वेंदासीं। कलर लाइट में वञी असां हिते ॾिसंदासीं त हूंदो हुयू शिफ्ट। हा, हे शिफ्ट। इन में असां वियासीं। इन में असां अची हिनखे शुरू में असां हिनखे हिते अची हिते असां हिनखे की हणंदासीं। ठीकु आहे। ऐं एंड में बि असां हिनखे की हणंदासीं। एंड में की हणण खां पोइ असां हिनखे एक्स हिनखे आहे हिनखे थोरो जे मां तव्हांखे सम्झायां, थोरो 00 लॻो पियो त इनखे हितां वधाए थोरो तक़रीबन आहे 360 ते मुंहिंजे ख़्याल में ईंदो आहे। 360 ते अची उन खां पोइ हा 360 खां पोइ अॻिते वधियो 360 आयो। इन खां थोरो अॻिते कंदव तव्हांखे नज़र ईंदो हूंदो 1 ज़रबियूं ऐं हेठि वरी आहे 1.0। इनखे हिते क्लिक करिणो आहे। हाणे इनखे बि असांखे बैक करिणो आहे। इनखे बैक करण खां पोइ तव्हां मोबाइल जे हेठें बटन खे बैकग्राउंड न कजो, तव्हांजो ग्रुप जेको आहे ख़राबु थींदो। तव्हांजे खाॿे हथ ते मथे जिते लिखियो पियो आहे राउंड एंड, इनखे तीर जो निशान लॻो पियो आहे। इन तीर जे निशान खे हिकिड़ो ब्लैक टॉप वरी न्यू प्रोजेक्ट लॻो पियो आहे। इनखे ॿीहर क्लिक करे बैक हलिया वञो। ठीकु आहे दोस्तो। हाणे हे ॾिसो तव्हांजो तक़रीबन तयारु थी वियो आहे। इहो कलर में इफेक्ट अचो था। ठीकु आहे। हाणे इनखे इहो असांजो कंप्लीट थी वियो। हाणे अॻिते लेयर्स जे लाइ असां छा कंदासीं त इन जो असां हिकिड़ो डुप्लीकेट कंदासीं। ठीकु आहे। इन जो असां हिकिड़ो डुप्लीकेट कयो आहे। ठीकु आहे दोस्तो। हाणे इन डुप्लीकेट जेको आहे इनखे असां दॿाए रखंदासीं ऐं थोरो इनखे वधाए अॻिते कंदासीं। ठीकु आहे दोस्तो। इन खां वधाए जिते असांखे लेयर्स मुकमल बीहनि हिते वेंदासीं। हिते वियासीं। उन खां पोइ असां छा कंदासीं, इन में त हुन में लेयर्स तोसां हो, हिन में असांखे वरी ॾियणो आहे कसम खयों हो। त हिन एडिट ग्रुप में ईंदासीं। क्लिक करे वठो। एडिट ग्रुप आहे। एडिट ग्रुप में आयासीं। हे लेयर्स जेको आहे इनखे क्लिक करे ऐं हितां एडिट टेक्स्ट में ईंदासीं। एडिट टेक्स्ट में अची तोसां जेको आहे मिटाईंदासीं। लिखियो कसम खयों हो। ठीकु आहे। कसम खयों हो। ठीकु आहे दोस्तो। हा, इहो असां हिकिड़ो मिंट, हा, तोसां कसम खयों हो इहो ॾिनो आहे असां। हाणे असां छा कंदासीं, इनखे हिते कुंड में बैक कंदा वेंदासीं। न्यू प्रोजेक्ट आहे इनखे बैक कंदासीं। इहो बि असांजो हिते कंप्लीट थी वियो। ठीकु आहे दोस्तो। हाणे तव्हां ॾिसंदव त
ठीक आहे दोस्तों, उमेद आहे त तव्हांखे मुंहिंजो प्रोजेक्ट स्टेज ठाहिणु सेखारियो जेको आहे तव्हांखे मां बहितरीनु पसंदि आयो हुजे। ऐं अगरि पसंदि आयो हुजे त मुंहिंजे भाउ जे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं लाइक भी कंदा, शेयर भी कंदा। ठीक आहे दोस्तों, अगरि तव्हांखे का बि ॻाल्हि सम्झ नथी अचे त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते या इंस्टा ते SMS करे मूंखां तव्हां मालूमात पुछी सघो था। ऐं को अगरि अहिड़ो स्टेट तव्हांखे सम्झ नथो अचे तव्हां मूंखे ॿुधायो, मां उन को हल तव्हांखे कढी ॾींदुसि, तव्हांखे सम्झाईंदुसि। ठीकु आहे, ॾिसो था तव्हां बहितरीनु स्टेट आहे। ठीकु आहे, महिरबानी।